अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप एपल कंपनी के भारत में कारोबार करण न करण जो मशवरो ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त भारत में टैरिफ वधीक हुअण सबब कारोबार मुश्किल आहे। एपल कंपनी के भारत में वधीक प्लांट न लॻाइण घुर्जनि। पाकिस्तान ऐं भारत में जंग ख़त्म थी चुकी आहे। ॿिन्ही मुल्कनि जे कारोबार वधाइण में मदद कई वेंदी। पाकिस्तान एटमी असासन बाबत भारतीय बचाव वारे वज़ीर जो बयान रद्द कंदे भारतीय एटमी थाक ऐं मवाद जी सिक्योरिटी जाइज़े जो मुतालबो करे छॾियो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय बचाव वारे वज़ीर जो पाकिस्तान जे एटमी असासन बाबत बयान गैर ज़िम्मेवाराणो आहे। भारतीय बचाव वारे वज़ीर खे आलमी एटमी एजेंसी जी निगरानी बाबत का बि ॼाण नाहे। भारत मां एटमी मवाद जी चोरी जी जांच थियणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आज़रबाईजान जे सदर इल्हाम अलियोव ऐं गॾियल अरब इमारातुनि जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां फ़ोन ते राब्तो। पाक भारत छिकताण खां पोइ जी सूरतहाल ते ॻाल्हियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठाराहिण तहत हल थियणु घुर्जे। पाकिस्तान इलाइक़ाई अमन लाइ भारत सां जंगबंदीअ जे मुआहिदे ते इत्फ़ाक़ कयो आहे। भारतीय क़यादत जे ताज़नि चिड़ ॾियारींदड़ बयाननि ते ॻणती आहे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुद मुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सलामतीअ जो भरपूर दिफ़ा कंदो। सिंध सरकार तरफ़ां भारतीय ड्रोन हमलनि में शहीद थियलनि जे वारसनि खे $1 करोड़ मुआवज़ो ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त जंग विढ़णु भारत ऐं नरेंद्र मोदी जे वस्त जी ॻाल्हि न आहे। भारत राति जी ऊंदाही में पाकिस्तान ते हमलो कयो। पाक फ़ौज जे मुंहंतोड़ जवाबी कार्रवाई सबबि भारत जंगबंदीअ लाइ मिंथूं कयूं। पाकिस्तान पहलगाम वाक़िए जी शफ़ाफ़ जांच जी आछ कई। पाक फ़ौज मुल्की दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त पाक फ़ौज भारत खे बदतरीन शिकस्त ॾेई तारीख़ लिखी छॾी आहे। पाक फ़ौज भारत जे एशियन टाइगर थियण जो ख़्वाब धूड़ करे छॾियो आहे। नासिर शाह जो चवणु आहे त दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे शिकस्त नथी ॾेई सघे। भारत खे भॼण ते मजबूर कंदड़ पाक फ़ौज जे जवाननि खे सलामी पेश आहे। ऑपरेशन बुनियानुन वर्सूस मुकमल थियण ते ISPR नओं गानो जारी करे छॾियो। यलगार जे ॿोलनि ते ॿधल गीत में पाक फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे भेटा पेश। पेरियार रोड में ॿारनि सां बदफेली करे वीडियो रिकॉर्डिंग में मुलविस पुलिस एहलकार बरतरफ़। DSP ममताज़ भुगटी जी सरबराहीअ में जांच कमेटी अब्दुल जब्बार मरी खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। SSP सिंगार मलिक तरफ़ां पुलिस एहलकार खे बरतरफ़ करण जो नोटिफिकेशन जारी। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान मिसबाल हक़ खे PCB में हिकु दफ़ो ॿीहर अहम उहिदो मिलण जो इम्कान। मिसबाल हक़ खां सवाइ सरफराज़ अहमद खे बि बोर्ड में अहम ज़िम्मेवारी ॾिनी वेंदी।